अस्सलाम वालेकुम नाज़रीन, थुल जद ए सेक्शन स्टेशन रोड जे ख़बर खां तव्हां दोस्तनि खे आगाह कंदा हलूं त कंडराणी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ हादी बख्श, जमालुद्दीन ऐं हबीबुल्लाह पंहिंजे साथियुनि समेत हथियारनि जे ज़ोर ते कोट अब्दुल फताह सरकी में चढ़ाई करे फ़हद हुसैन, सदाम हुसैन ऐं जमील अहमद वलद हाजी मोहब्बत बंगलाणी खे लठियूं ऐं कुआड़ियूं हणी मरणी करे छॾियो। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो पुलिस गरो रिश्वत वठी बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां साफ़ इनकार करे छॾियो। नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर तव्हां दोस्तनि खे आगाह कंदो हलां ठुल जद ए सेक्शन स्टेशन रोड जे ख़बर खां तव्हां दोस्तनि खे आगाह कंदा हलूं त कंडराणी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ हादी बख्श ऐं जमालुद्दीन हबीबुल्लाह पंहिंजे साथियुनि समेत हथियारनि जे ज़ोर ते कोट अब्दुल फताह सरकी में चढ़ाई करे फ़हद हुसैन, सदाम हुसैन ऐं जमील अहमद वलद हाजी मोहब्बत बंगलाणी खे लठियूं ऐं कुआड़ियूं हणी मरणी करे छॾियो। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो पुलिस गरो रिश्वत वठी बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां साफ़ इनकार करे छॾियो। नाज़रीन, तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त अल पाकिस्तान बंगलाणी ताज जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र अलामा मंज़ूर अहमद तूफ़ानी साहब PBI वेब न्यूज़ सां मज़म्मत कंदे चयो त असीं SSP जे कम बाद मोहम्मद तारिक नवाज़ खां मुतालबो करियूं था त इंक्वायरी कराए ऐं जल्द अज जल्द जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मज़लूमनि सां इंसाफ़ कयो वञे। ऐं अल पाकिस्तान बंगलाणी ताज जे मरकज़ी प्रेस तर्जुमान M जलालुद्दीन बंगलाणी जो वेब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त असां हमेशह कानून जा पाबंद रहिया आहियूं ऐं ख़ुदारा मज़लूमनि सां इंसाफ़ कंदे उन्हनि खे क़ानूनी हक़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। रिपोर्टर अयाज़ बंगलाणी सां गॾु KB बंगलाणी, PBI वेब न्यूज़।